नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे हैदराबाद में असां शेयर कयूं पिया। हैदराबाद में मोरे नगर वारे इलाइक़े में नारीअ जो लाश हथायो आहे। इलाइक़े में चौबोल आहिनि त नारी करिश्मा फाहो खाई आपघात कयो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे हैदराबाद में असां शेयर कयूं पिया। हैदराबाद के इलाइक़े मोरे नगर में नारीअ जो लाश हथायो आहे, जॾहिं त इलाइक़े में इहे चौबोल आहिनि त नारी करिश्मा फाहो खाई आपघात कयो आहे। पुलिस शक की बुनियाद ते ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस ज़रियनि मूजिबि वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो आहे। अफ़सोसनाक ख़बर आहे हैदराबाद में असां शेयर कयूं पिया। हैदराबाद में मोरे नगर वारे इलाइक़े में नारीअ जो लाश हथायो आहे। इन हवाले से तफ़सील मालूम कंदासीं। हैदराबाद में आवाज़ न्यूज़ जो सीनियर रिपोर्टर इरफान अली बुघियो असां सां लाइन ते मौजूद आहे। इरफान, इन वाक़े के हवाले से कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, हैदराबाद जी पसगढ़ वारो इलाइक़ो आहे मोरी मंगर। हितां हिकु नारी जिन नालो करिश्मा आहे, उनजो लाश सिविल अस्पताल हैदराबाद पोस्टमार्टम लाइ मुंतक़िल कयो वियो आहे। इन वाक़े जे हवाले सां ज़रियनि वटां जेका ॼाण मिली आहे उन मुताबिक़ श्रीमती करिश्मा मुबैना तौरु फाहो खाई आपघात करे छॾियो आहे ऐं इलाइक़े में चौबोल आहिनि त नारीअ संगावती तकरार तां पंहिंजी ज़िंदगीअ जो अंतु आंदो। लाश जीअं ई सिविल अस्पताल मुंतक़िल थियो, पुलिस पहुची वई ऐं पुलिस इन केस में ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे, जिन बाबति ॿुधायो वञे थो त उहे पोती नारी। ठीक है, वॾी महिरबानी इरफान तफ़सील खां आगाह करण जे लाइ।